सफ़ा को पक्को आहीं ढोरा गुर तोखे कुटियो आहे कोई बि तुंहिंजी नेरड़ खां वकड़ कोन थो निकिरे। सूबेदार मर्द आहियां निरड़ मां वकड़ कीअं वेंदो? तव्हां मूंखे लाकब में बंदि करे ढोर वांगुरु कुटियो आहे। यादि रखजांइ इहा ॻाल्हि। तोखे ख़बर आहे त मुंहिंजो को ॾोह बि कोन्हे। चंड में बुकी त हाणे पई आहे मल्हार। तोखे त खोड़ सारी यादगिरियूं खणी वञणियूं आहिनि। तुंहिंजा ये सभु ज़ुल्म मां सही वेंदुसि। तोखे जेको करणो आहे सो कर, पर एतिरो यादि ज़रूर कजांइ करणीअ जी भरणी अथई। मां तोखे इन लाइ कोन छॾींदुसि त तूं वक़्तु अचण ते मुंहिंजे अॻियां सीनो ताने बीहे। हितां तुंहिंजे ज़िंदा वञण जो हिकु ई रस्तो आहे मल्हार। बालाज खान जी रज़ामंदी न त ख़तम ॾियण त तूं इन धरती ते ॼाओ ई कोन हुई। सरदार जे अॻियां कंध झुकाए हयाती माणिया इहो मुंहिंजो शान न आहे। सूबेदार भले तूं मुंहिंजी मुंडी कटे बालाज खान ॾे मोकिल, कोन थो मञा मां हिन सरदार खे। इनकार आहे मूंखे हुनजे हर हुकुम जो इनकार आहे। मरी वेंदे जे सरदार जो सलामी न थींदे झुकी पो वस वारनि जे पेरनि ते चङा भला झुकंदा आहिनि। तूं त ग़रीब जो ॿार आहीं मल्हार। गरीब जरूर हां पर गैरतमंद हां। तव्हां वांगुरु मूंखे सरदार जी कमदारी मंज़ूर कोन्हे। चरियो थी वियो आहीं छा? सरदार जी असां वटि इज़त आहे, तूं हुनखे कमदारी थो चवीं? तुंहिंजी जे इहा ज़बान रही न त तुंहिंजे मौत जो फरमान जल्दी अची वेंदो मल्हार। हयाती जा ॾींहं तूं आंगुरनि ते गणी वठ। तूं कोन बचंदे, तूं मरंदे। बालाज खान तो ते सफ़ा ॾबिरल आहे। मल्हार छो पंहिंजी ज़िंदगी जे कढ पियो आहीं? मौत मुक़द्दर सोभ हयाती जेल असांजा जीवन साथी आयूं भटका फांसी घाट पोइ बि असांजा ऊंचा घाट। सूबेदार हिकु ॾींहं जी हयाती जीअणी आहे मल्हार खे। 100 ॾींहंनि जी हयाती जेका गुलामी में मिले उहा कोन जीअंदुसि। वञ बालाज खान खे चओ तोखे ऐं तुंहिंजी हिन गुलामीअ खे मल्हार कोन थो मञे। सफ़ा को बेअकुल आहीं, लाकब में बंद आहीं, पोइ बि उठ वारी बबकियूं पियो ॾीं। मुंहिंजे हिन जिस्म ते लोह जूं लठियूं हणी ॾिस। ही रुक जो आहे या न? छो त रुक रिझंदा कोन आहिनि, न ई वरी झुकंदा आहिनि। भले तव्हां ज़ोर आज़मायो पर मां इनकारी आहियां, इनकारी।